राज़िन काज़ी अहमद जो मेन प्राइमरी स्कूल मसलन जे वर्चड़ इलाके जंहिंजे करे ॿारनि जी पढ़ाई मुतासिर थी रही आहे। पेश आहे ज़ुल्फ़कार टामरी जी रिपोर्ट। जी हींअर असां काज़ी मनी क्लास रब मेन प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं। हिते ही स्कूल जेको तमामु पुराणो स्कूल आहे, क़दीमी स्कूल आहे। ही स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। इन खां वधीक हिते शागिर्दनि ऐं उस्तादनि खां पुछूं था त हू इन बारे में छा था चवनि। जी त असांजे स्कूल में एनरोलमेंट 950 जी आहे ऐं हींअर वक़्त में जेको असांखे उस्तादनि जी काफ़ी खोट आहे। इमरजेंसी में तक़रीबन 8 खां 10 उस्ताद असांखे खपनि। STR पॉलिसी मुताबिक़ घणी असांखे ज़रूरत आहे, पर हीअं त गवर्नमेंट खे बि ख़बर आहे उस्तादनि जी ॾाढी खोट आहे। ऐं रूम बि हींअर खपनि असांखे। जे ॿार त विहारियूं था त ॿार हीअं तव्हां ॾिठो हूंदो त फट ते वेठा आहिनि। इन लाइ रूमनि जी बि शदीद ज़रूरत आहे। लिहाज़ा असां वस वारनि खे अपील था कयूं त असांखे हिन वॾे स्कूल जे हुअण सां असांखे सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं त ही वर्ल्ड लेवल ते इहा आहे त ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनी पई वञे ऐं ॿारनि जा मसइला उन्हनि जा हल कया वञनि त असां वस वारनि जे निहायती शुक्रगुज़ार रहंदासीं। हिते ॿारनि खे बुनियादी सहूलियत तमामु घटि आहे, ख़ासि करे फर्नीचर जी, पाणीअ जी या टीचिंग स्टाफ जी। मुतालबो आहे त असांखे उस्ताद ॾियनि, फर्नीचर ॾियनि। स्कूल हिते ठहियल त आहिनि पर हिननि खे डबल कयो, ओवर करे अपग्रेड कयो वञे हिननि खे। ऐं उस्ताद ऐं फर्नीचर ऐं वाटर पाणीअ जो बंदोबस्तु हुजे। त असां वटि उस्तादनि जी तमामु घणी खोट थी पई आहे। जेका पॉलिसी आहे हुकूमत जी उन मुताबिक़ त असां वटि 31 उस्ताद हुअणु घुरिजनि। हींअर असां वटि तक़रीबन 14-15 उस्ताद आहिनि। असांजी कमी आहे। ॿियो नंबर आहे गर्मी जी मौसम अचे पई। असांजे हिननि क्लासनि में बिजली लोड शेडिंग जी पोज़ीशन तमामु घणी ख़राबु हूंदी आहे। नंढा ॿारड़ा वीचारा जेके आहिनि असांजा बिजली न हुअण जे करे तमामु घणो तंग थियनि था। असांखे सोलर सिस्टम हिन स्कूल में ॾिनो वञे, काफ़ी स्कूलनि खे ॾिना विया आहिनि। असांजे स्कूल में 962 ॿारनि जे लाइ 15 कमरा तमामु थोरा आहिनि। उन्हनि जे लाइ कमरनि जी बि ज़रूरत आहे। ऐं आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कंदुसि तव्हांजे तवसत सां त असांखे असांजा इहे बुनियादी मसइला हल करे हिन स्कूल खे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। जी नाज़रीन, जीअं त हींअर असां काज़ी मनी क्लास रब मेन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में मौजूदु हुआसीं। हिते स्कूल में जेके बुनियादी मसइला हुआ उन्हनि जेके उस्ताद आहिनि, हेड मास्टर अमन खान तलोई ऐं ॿियनि उस्तादनि उहो ॿुधायो त हिन जे मेन स्कूल प्राइमरी स्कूल जेको ही पुराणो क़दीमी स्कूल आहे, हिन में तमामु घणा शागिर्द आहिनि। क्लासिस जी खोट आहे, उस्तादनि जी खोट आहे ऐं जेको थधे पाणी जी तमामु घणी खोट आहे। हुननि आला अख़्तियारनि खां ऐं मिनिस्टर तालीम जे मिनिस्टर खां हुननि इहो मुतालबो कयो आहे त स्कूल जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, जेके ज़रूरतूं घुरिजूं आहिनि उहे पूरी कयूं आहिनि, जीअं असां हिते तालीमी तदरीस जेको अमल आहे उहो जारी रखे सघूं। कैमरामैन दरिया खान सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़, काज़ी अहमद। राज़िन न्यूज़ बुलेटिन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट dharti tv.tv ऐं ॾिसंदा रहो धरती न्यूज़।